बेतमाश का आवाज़ न्यूज़ तक गॾाऊं आहियां संझा सैयद। आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मचसानी के शहीदन की हज़ारा टाउन में जनाज़ा नमाज़ अदा। डिप्टी स्पीकर कासिम सूरी, अली ज़ैदी, जुल्फी बुखारी और हज़ारा कमेटी के माण्हुनि की वॾे अंग में शिरकत। शहीदन जा मड़ हज़ारा टाउन के कब्रिस्तान में मिटी माफ़ हवाले। वज़ीर आज़म इमरान खान कोयटा रवानो थी वियो। वज़ीर आज़म आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा और वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद शहीदन के वारसनि से उज़र ख़्वाही कंदा। कराची के साइड एरिया वाले इलाके में केमिकल फैक्ट्री अंदर बाहि लही वही। बाहि लगन सबब 10 मुलाजिम सड़ी जख्मी थी पिया। अस्पताल मुंतकिल। फायर ब्रिगेड जो गाड़ियों बाहि विसाइण में रुधल। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वठी वरितो। रिपोर्ट तलब। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त फैक्ट्री अंदर केतिरा ई मुलाजिम फाथल आहिनि जिन खे ॿाहिरि कढियो पियो वञे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े बाबति जांच कई पई वञे। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 40 ॼणनि जो हयाती भिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 10,598 ताईं पहुतो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2097 केस आया। मुल्क में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 4,99,598 थी वियो। मेहड़ वेझो ॻोठ रसा मोहम्मद डेरो मां ॻोठाणे जा 3 ॿार अगवा। अणॼातल कार सवार मर्द ऐं औरतुनि ॿारनि खे अगवा करे विया आहिनि। आवाज़ टीवी ॿारनि जे अगवा जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। लखी गुलाम शाह वेझो ॻोठ करीमदाद जलबाणी वासी 2 ॼणा लाहौर में रोड हादसे में फौत। हादसे में मोहम्मद सिद्दीक जलबाणी और मोहम्मद सालेह जलबाणी फौत। घरनि में कोराम। इलाइक़े में सोग छाया। खैरपुर वेझो ॻोठ कादिर बख्श मैतलो जो रहवासी गुज़िरियल ॾींहं खां गुम आहे। साबिर अली ॻोठ खां खैरपुर वञी रहियो हो त गुम थी वियो। वारसनि जो चवणु आहे त साबिर जो मोबाइल फ़ोन बंदि आहे। शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे।